अस्सलाम वालेकुम, कहिड़ा हाल आहिनि? ठीकु ठाक आहियो, ख़ुशि आहियो? अच्छा, असांजो सिलसिलो हली रहियो हो सिंधी लेक्चरार जे इंटरव्यू में जेके SPSC सवाल पुछा पिए उहे सवाल असां ॾिसी रहिया हुआसीं त SPSC तरफ़ां जेको पैनल वेठो आहे उहे कहिड़ा कहिड़ा सवाल पुछी रहिया आहिनि कैंडिडेट्स खां इंटरव्यू में। त ही जेके बि मूंखे सवाल मिलनि पिया इहे सोशल मीडिया ते, व्हाट्सएप ते या फेसबुक तां, उतां मां कलेक्ट करे लिखत में पंहिंजी हैंड राइटिंग में लिखी करे तव्हांजे आॾो पेश करे रहियो आहियां ऐं हीअ ईंदड़ वक़्त जे लाइ महफ़ूज़ बि करे रहियो आहियां। त इन सिलसिले में हीअ जेको इंटरव्यू आहे इंटरव्यू नंबर 10, हिन खां पहिरियां असां इंटरव्यू 9 करे चुका आहियूं। माना उन्हनि में कहिड़ा कहिड़ा सवाल पुछा विया आहिनि उहे मां तव्हांखे सवाल उहे पंहिंजे वीडियोज़ में ॿुधाए चुको आहियां। हीअ इंटरव्यू जेको कंडक्ट कयो वियो, कैंडिडेट जो नालो आहे फैसल सालिह खां कंडक्ट कयो वियो, उन खां वरितो वियो। ख़ुदावंद कुदूस खां दुआ आहे त फैसल सालिह खे ख़ुदा इन इंटरव्यू में, इन इम्तिहान में कामयाबु करे ऐं हीअ जॉब उनखे अता फ़रमाए। आमीन। अच्छा, शुरू था कयूं। जेको पहिरियां हिन खां पुछा कई वई त पंहिंजो तारुफ़ करायो। उन खां पोइ तारुफ़ में ॼाणायो हूंदो हिननि त मुंहिंजी MPhil बि थियल आहे, त वरी पुछा कई हूंदव त MPhil जो जेको आहे उहो फुल फॉर्म छा आहे। ॿिए नंबर ते इहो पुछा कयूं ऐं उतां ई वरी सुवालु ठाहियो अथऊं त मास्टर्स ऑफ फिलासफ़ी में फ़लसफ़े जो मतिलबु ॿुधायो। ऐं उन खां पोइ जेको सुवालु आयो आहे त MPhil जो तव्हांजो मौज़ू कहिड़ो हुयो, कहिड़ो अथव, यानी कि MPhil जो जेको मौज़ू थींदो आहे जंहिं ते रिसर्च वग़ैरह करणी हूंदी आहे त उहो मौज़ू कहिड़ो आहे। ठीकु आहे, जेकॾहिं तव्हांजी बि MPhil थियल आहे या त इन अहिड़नि सवालनि जे लाइ तव्हां बि रेडी रहिजो। उन खां पोइ 5 नंबर ते पुछा कई वई तहक़ीक़ छा आहे। अच्छा, ही मूंखे लॻे थो त माना सवाल जे जवाब मां सवालु ठाहिनि था। MPhil जो अहिड़ो मौज़ू हूंदो हिन जो अदे जो त उन में तहक़ीक़ वग़ैरह जो जेको आहे को टॉपिक हूंदो, इन जे करे उन में आयो आहे। उन खां पोइ 6 नंबर ते पुछा कई वई त सिंधी अदब में थींदड़ तहक़ीक़ में कंहिं मौक़िक़ जे कम जे बारे में, कंहिं बि मौक़िक़ जे कम जे बारे में ॿुधायो। उन खां पोइ 7 नंबर ते पुछा कई हुई इब्न खिलदून जे बारे में ॿुधो अथव, उन जे बारे में कुझु ॿुधायो। यानी इब्न खिलदून जे बारे में उन्हनि कुझु ॿुधाइण जे लाइ पुछा कई। उन खां पोइ इब्न रुश्द जे बारे में बि कैंडिडेट खां पुछियो वियो त कुझु ॿुधायो। 9 नंबर ते हिन खां पुछा कई वई त पहाके ऐं चवणी में कहिड़ो फ़र्क़ु आहे, इहो ॿुधायो। अच्छा, हीअ जेको 9 आहे हीअ ॾाढो रिपीट थियो आहे सवाल, इन जो मां जवाब बि पोइ पंहिंजे हिकिड़े वीडियो में डिस्कस करे चुको आहियां। उन खां पोइ 10 नंबर ते पुछा कई वई ॾहस ऐं सींगार में कहिड़ो फ़र्क़ु आहे, उहो ॿुधायो। ऐं 11 नंबर ते पोइ ॾहस जो को मिसाल जे लाइ जेको आहे पुछा कई वई त ॾहस जो को मिसाल ॾियो। इन कैंडिडेट खां जेका डेमो वरितो वियो त उहो फ़इल ते, यानी कि ग्रामर, सिंधी ग्रामर मां फ़इल जे टॉपिक ते डेमो जे लाइ फैसल सालिह साहिब जन खे चयो वियो। हीउ हुयो हिन जो असांजो इंटरव्यू नंबर 10। हाणे असां इंटरव्यू नंबर 11 ते हलंदासीं हिकिड़े ॿिए वीडियो में। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग दिस वीडियो। अल्लाह हाफ़िज़।